अस्सलाम वालेकुम। कुलशेट अगर तव्हां सां गॾु आहे। अॼु असां मुनीर अहमद माणिक जे कहाणियुनि ऐं संदसि जेके नावलेट आहिनि उनजो जाइज़ो पेश कंदासीं। सो बिना देर जे अचो त मुनीर अहमद माणिक जे तख़लीक़ कयल अदब जो जाइज़ो वठूं। मुनीर अहमद माणिक जो तालुक़ ज़िले नौशर फ़िरोज़ सां हो। सिंधी अदब में जदीदत वारे लाड़े जो अहम लेखक हो, जंहिं हिन लाड़े खे मुस्तबित रुख़ सां पेश कयो। माणक पंहिंजे कहाणियुनि जी शुरूआति वनी यूनिट वारे ज़माने में कई। संदसि अफ़साननि में हवेली जा राज़, छह अनाम कहाणियूं शामिलु आहिनि, जॾहिं त पाताल में बग़ावत, रुञ ऐं पड़ादा, लुढ़ंदड़ नसल, साह मुठ में संदसि नावलेट आहिनि। मुमताज़ मेहर मुताबिक़ माणक जॾहिं मुनीर हो तॾहिं हिन ॿरंदड़ समाजी मसइलनि वारियूं कहाणियूं लिखियूं, जिन मां सभ खां बहितर कहाणी हवेली जा राज़ हुई। उन दौर में संदसि लिखण जो अंदाज़ आम रवाजी हो। तेज़ ऐं आम घरेलू ॿोली जो इस्तेमालु करण सबबि संदसि कहाणियूं पढ़ंदड़नि ते सुठो असरु छॾींदियूं हुयूं। मुनीर जॾहिं माणक जे कलमी नाले में कहाणियूं लिखणु लॻो त संदसि कहाणियुनि जा मौज़ू घणे भाङे बदिलजी विया ऐं संदसि लिखण जो स्टाइल घणो बदिलजी वियो। उन वक़्तु माणक जो लिखियलु नाविल लुढ़ंदड़ नसल सिंधी ज़बान में हिकु नओं तख़लीक़ी तजुर्बो हो। संदसि बारे में डॉक्टर अब्दुल जब्बार जूड़न जो लिखे थो त माणक सिंधी कहाणी में मुनफ़रिद तिर्ज़ जो लेखक आहे। संदसि तहरीरनि जो वॾो हिसो उन पीड़ाव जो पड़लाव आहे जंहिं ख़ुदि खेसि पीड़ियो। हिन समाज में जेको ज़ुल्म ॾिठो उन ख़िलाफ़ु लिखियईं। सम्झ जी मार वारनि खेसि खणी चोखुंबो ॿुधो। बद इख़लाक़ी जूं फ़तवाऊं जारी कयूं वियूं ऐं माणक खे जिन्सियाती मरीज़ करार ॾिनो वियो। माणक जी डिघी कहाणी कहाणी चऊं इनखे या नावलिट चऊं, रुञ ऐं पड़ादा में शबू जी पीड़ा हर नौजवान जी पीड़ा आहे, जेको नाबराबरी ऐं ज़ुल्म जो शिकार आहे। जज़्बनि वहीणो आहे पर बेवसी जे अहिड़े ॼार में फाथल आहे जंहिंमां हिकिड़ो मुकमल नसुल पाण छॾाए नथो सघे। आशीब उन ॼार में फाथल ऐं फत कंदड़ हिकु जीव आहे ऐं ॾाढ जी साहब जी अलामत आहे। माणक पहिरियों सिंधी कहाणीकार आहे जंहिं मुकमल वजूदी फ़िक्र जी दायरे में कहाणियूं लिखियूं आहिनि। हिन वटि इंसानी रिश्तनि जे गिरोह में रही धारियो हुअणु, अहसास ज़िंदगी, चूंड जे इख़्तियार, बेवसी ऐं बेमानी जहिड़ा वजूदी अंसर मौजूदु आहिनि। हू पंहिंजी तवील कहाणी रुञ ऐं पड़ादा में बार बार उहो वर्जाए थो त ज़िंदगी जो हीउ सफ़र बि केॾो भुआइतो आहे। ज़िंदगी जो सफ़रु अकेलो अकेलो, केॾो अड़ांगो ख़ामोश, ज़िंदगी जो अहसासु केॾो न पीड़ा भरियो, अज़ियतनाक। माणक जो नाविल लुढ़ंदड़ नसल हिकु नौजवान जेको बेरोज़गार आहे उनजी कहाणी ते मुश्तमिल आहे, जे नौकिरी जो आसिरो हमेशह लाइ छॾियो आहे। हू भाउ ऐं भाॼाई सां गॾु रहे थो। भाउ खेसि हमेशह मानी लाइ ताना हणे थो। बुख न हुजे त झले वेंदो कर, 30 रुपया मण अटो आहे ख़ान साहब। इहे संदसि भाउ जा जुमिला आहिनि जेके हू बार बार हुनखे चवंदो रहंदो आहे। हीअ नावलेट हर नौजवान जी कहाणी आहे जेको पंहिंजी ज़िंदगी खे का माना ॾियणु चाहे थो, पंहिंजे वजूद जो इज़हार करणु चाहे थो। संदसि नावलेट पाताल में बग़ावत में इंसानी ज़िंदगी जे अहम मसइलनि खे फ़लसफ़ियाने अंदाज़ में खयो वियो आहे। हिन डिघी कहाणी में जेका अहम ॻाल्हि आहे उहा आहे मज़ाहमत। हिन यूनानी दंद कथा जो सहारो वरितो आहे, ख़ासि तौर ते ॿ यूनानी किरदार जेके इंसान दोस्ती जे करे मशहूरु हुआ, प्रोमेथेस ऐं सेफ्स। अहिड़ी तरह संदसि नाविल साह मुठ में मुल्क में आमरीत, गद्दारी, वॾेरा शाही, ॾहकाउ ऐं रियासती जबर जे पस मंज़र में लिखियलु आहे। माणक जे मुख़्तसिर कहाणियुनि में हवेली जा राज़ सिंधी अदब जी शाहकार कहाणी आहे। हिन कहाणी लाइ मुमताज़ मेहर लिखियो आहे त हवेली जा राज़ हिकु अहिड़ी कहाणी आहे जेका हाणे त छा पर हर दौर में कशिश रखंदी। हिन कहाणी में मुनीर सिंध जे ज़वाल पज़ीर जागीरदाराना समाज जी हिकु ख़राबु रस्म ऐं उन मां पैदा थींदड़ नतीजनि खे निहायत फ़नाइते ऐं सादे अंदाज़ में पेश कयो आहे। मुनीर अहमद उहा शाहकार कहाणी लिखी ॼण त सिंध जे उन ढहंदड़ निज़ाम जे हवेलियुनि ते हिकु ज़बरदस्त शेल फिटो कयो आहे। अहिड़ी तरह संदसि ॿियूं कहाणियूं सवाल हिकु ज़िंदगी जो, कारी, इंसान बुअ, पाली हयाती जा सखड़ा ओलड़ा बि लाज़वाल कहाणियूं आहिनि। संदसि 6 अनाम कहाणियूं घणे भाङे बयानी अंदाज़ में लिखियल आहिनि, यानी कहाणियुनि में हिकु टियों किरदारु शख़्स ग़ाइबु आहे जेको किसो सूरताल बयानु करे रहियो आहे।
हिननि कहाणियुनि खे ॾिसबो त ज़िंदगी जे सोचनि जो हिकु पहलू इंसान जे अॻियां ईंदो, जिते मुहबत ऐं नफ़रत हिक ॿिए सां ॻुथियल आहिनि, ख़्वाहिशूं जे पूरियूं नथियूं थियनि त उन लाइ ॾोहारी ॿिनि खे सम्झियो वञे थो। को बि शख़्स कंहिंखे नथो वणे, समाजी मुरविज निज़ाम खां बग़ावत, बेरुखी ऐं बेदिली नज़र ईंदी। माणक बाबति शौकत हुसैन शोरो लिखे थो त माणक जो वॾे में वॾो ॾोह समाज जे नज़र में उहो आहे त उहो उघाड़ो सच थो पेश करे। हिन हक़ीक़त तां कपिड़ा लाहे छॾिया आहिनि। समाज जे ठेकेदारनि जी नज़र में भली माणक जो ई ॾोह वॾे में वॾो हुजे, पर हक़ीक़त में हिन खे दयानतदार लेखक जी हैसियत में पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। संदसि कहाणियूं ज़िंदगी जी बेहिसी ऐं समाजी जबर ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि। माणक उहो वाहिद लेखक हो जंहिं वजूदी नज़रिए खे सिंध में तमामु घणो मुतारिफ़ करायो, ऐं एतिरो त हू उन वजूदी नज़रिए जो पोइलग थी वियो हलियो जो आख़िरी में हू पाण पंहिंजी ज़िंदगी में बेज़ार थी पियो ऐं हुन पाण बि ख़ुदकुशी करे छॾी।